नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त नेब अकरम दुरानी जे तरफ़ां ॾिनल बयान खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो आहे। नेब जी पधिराई मूजिबि नेब वटि अकरम दुरानी जे ख़िलाफ़ मज़बूत शाहिद मौजूद आहिनि, जेके रेफरेंस जी सूरत में अदालत में पेश कयो वेंदो। नेब जी पधिराई मूजिबि सज़ा ऐं जुज़ा जो फ़ैसिलो मौजूद अदालत खे करणो ऐं मुनासिब नाहे त अकरम दुरानी जे ख़िलाफ़ मुबीना इल्ज़ाम जा तफ़सील बयान कया वञनि। शाहिदूं रेफरेंस जी सूरत में अदालत में पेश कयूं वेंदियूं। ॿिए तरफ़ अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अकरम दुरानी के खिलाफ गैर कानूनी भर्तियुनि जी केस में नेब रावलपिंडी अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी हाउस एंड वर्क्स अरबाब शाह रुख खे ईंदड़ हफ़्ते तलब करे वरितो आहे। ज़रीन मूजिबि वफ़ाक़ी सेक्रेटरी हाउस एंड वर्क्स अरबाब शाह रुख समेत 3 ऑफिसरनि खे तलब कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।